वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट में सिंध के बेटन ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सदारती आर्डीनेंस जो मुद्दो ख़त्म थी चुको आहे, इहो चवणु आहे असिस्टेंट अटॉर्नी जनरल जो। अहम ख़बर थी पहुचायूं पिया। सिंध हाई कोर्ट में सिंध के बेटन ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। असिस्टेंट अटॉर्नी जनरल जो चवणु आहे त सदारती आर्डीनेंस जो मुद्दो ख़त्म थी चुको आहे। मिनिस्ट्री ऑफ लॉ एंड जस्टिस खां हिदायत वठण लाइ मोहलत ॾिनी वञे। अहम ख़बर ते पहुचाई पिया। सिंध हाई कोर्ट में सिंध के बेटन ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सदारती आर्डीनेंस जो मुद्दो ख़त्म थी चुको आहे। मिनिस्ट्री ऑफ लॉ एंड जस्टिस खां हिदायत वठण लाइ मोहलत ॾिनी वञे, इहो चवणु आहे असिस्टेंट अटॉर्नी जनरल जो। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मेहताब शर। जी मेहताब, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो। सिंध हाई कोर्ट में सिंध जे बेटन ते वफ़ाक़ जी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी। सदार ऑर्डिनेंस जे मुद्दो ख़त्म थी चुको आहे। अटॉर्नी जनरल ॿुधायो त मिनिस्ट्री ऑफ लॉ एंड जस्टिस ऑफ हिदायत वठण लाइ मोहलत वठी छॾी आहे। एडिशनल अटॉर्नी जनरल ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थींदो। अटॉर्नी जनरल ॿुधायो आइनी सूरत हाल वाज़े आहे त ऑर्डिनेंस ख़त्म थी चुको आहे। अदालत ॿुधाईंदे चयो अदालत बयान ॿुधणीअ जो केस जी ॿुधणी आहे उहो 17 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी ठीकु आहे मेहताब, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।